सिंध असेंबली टुटी वही, सिंधु सरकार खत्म। वडे वजीर मुरादल शाह जी एडवाइस ते गवर्नर कामरान टिसूरी आइन जे आर्टिकल 112 हिक तहत असेंबली टोड़न वारी समरी ते सही करे छॾी। वडे वजीर सिंध असेंबली टोड़न वारी समरी खणी गवर्नर हाउस पहुतो। वडे वजीर सां मुलाक़ात दौरान गवर्नर समरी ते सही करे सिंध असेंबली जो मुदो पूरो थियण खां हिकु ॾींहुं अॻु ई टोड़े छॾी। सिंध असेंबली टुटंदे ई सूबाई काबीना ऐं सिंध सरकार ख़त्म थी वई। कानून वारे खाते पारां असेंबली टोड़न जो नोटिफिकेशन बि जारी। 13 अगस्त 2018 ते वजूद में आयल सिंध असेंबली 4 साल 11 महीना ऐं 29 ॾींहं क़ाइम रही। मुदो पूरो थियण खां अॻु असेंबली टुटण सबबि इलेक्शन कमीशन आइन तहत 90 ॾींहनि अंदरि चूंडूं कराइण जी पाबंद हूंदी। निगरान वडे वज़ीर बाबति मुशावरत लाइ वडे वज़ीर जो अपोज़िशन लीडर रेहना अंसार सां राब्तो। सुभाणे बाज़ाब्ता मुलाक़ात थींदी। असां आरज़ी तौर वञी रहिया आहियूं। 3 महीननि खां पोइ वरी वापसि अची अवाम जी ख़िदमत कंदासीं। अवाम जे दुश्मननि नौकरियुनि वारे मामले ते कोर्ट वञी रोज़गार जो दरबंद करायो। उहे चाहिनि था त नौजवान बेरोज़गार हुजनि। सिंध जे वडे वज़ीर मुराद अली शाह जो सिंध असेंबली जे अलविदाई इजलास खे ख़िताब। वडे वज़ीर चयो त असांखे अदालत जीअं चयो ईअं ई मेरिट ते इश्तिहार ॾेई नौकरियूं ॾियण शुरू कयूं, पर कुझु माण्हुनि सिंध दुश्मनी कई। अहिड़ो वक़्तु बि आयो जो रोज़ रोज़ चवंदा हुआ वॾो वज़ीर हींअर गिरफ़्तार थिए पियो, पर बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त मुराद अली शाह जेल बि वियो त तॾहिं बि असांजो CM ई हूंदो। बिलावल भुट्टो ज़रदारी अहिड़ियुनि हालतुनि में हिमत ॾेखारी। निगरान वडे वज़ीर जे नाले ते मुशावरत लाइ वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी एतादिन सां मुशावरत। PM हाउस में थियल आजाणे में पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं ॿियनि जी शिरकत। वज़ीर आज़म शहबाज शरीफ चयो आहे त निगरान वज़ीर आज़म जो नालो सुभाणे ताईं फाइनल थी वेंदो। सदर खे छो तकड़ लॻी आहे? ख़त लिखण खां अॻु सदर खे आइन पढ़णु घुर्जे हा। निगरान वज़ीर आज़म जी मुक़ररी लाइ सदर जो ख़त सम्झ खां ॿाहिरि आहे। मुखालिफ़ धुर जे अॻवान राजा रियाज़ सां अॼु न त सुभाणे मुलाक़ात थींदी। निगरान वज़ीर आज़म लाइ सुभाणे ताईं को मुनासिब नालो ॾियो। सदर आरिफ अलवी वज़ीर आज़म शहबाज शरीफ ऐं अपोज़िशन लीडर राजा रियाज़ खे ख़त लिखी छॾियो। सदर आरिफ अलवी ख़त में लिखियो आहे त वज़ीर आज़म जी एडवाइस ते क़ौमी असेंबली टोड़े छॾी। वज़ीर आज़म ऐं अपोज़िशन लीडर 12 अगस्त ताईं निगरान वज़ीर आज़म लाइ को मुनासिब नालो ॾियनि। सुप्रीम कोर्ट रिव्यू ऑफ जजमेंट्स एंड ऑर्डर्स एक्ट 2023 खे आइन ख़िलाफ़ करार ॾींदे कालादम करार ॾेई छॾियो। फ़ैसिले में चयो वियो आहे त पार्लियामेंट सुप्रीम कोर्ट जे अख़्तियारनि बाबति कानून साज़ी नथी करे सघे। सुप्रीम कोर्ट जे रूल्स में तब्दीली अदलिया जी आज़ादी ख़िलाफ़ आहे। हिन कानून तहत अपील जो हक़ ॾिनो वियो त केसिस जी ॿोॾ अची वेंदी। चीफ जस्टिस उमरता बंदयाल, जस्टिस एजाजुल हसन ऐं जस्टिस मुनीब अख्तर ते बदल सुप्रीम कोर्ट रिव्यू ऑफ जजमेंट्स एंड ऑर्डर्स एक्ट ख़िलाफ़ ॿुधणी कई हुई। पार्लियामेंट जे अख़्तियारनि में बार बार मुदाख़लत सुठी रवायत न आहे। फ़ैसिले सां नवाज़ शरीफ जे केस ते को बि फ़र्क़ु न पवंदो। नवाज़ शरीफ ऐं जहांगीर तरीन इलेक्शन में हिसो वठी सघनि था। कानून वारे अॻूणे वज़ीर सेंटर आज़म नज़ीर तारड़ चयो आहे त इलेक्शन एक्ट में तरमीम बाद नाअहली 5 सालनि खां वधीक नथी थी सघे। ख्वाजा सद रफ़ीक चयो आहे त कानून साज़ी पार्लियामेंट जो अख़्तियार आहे, मुदाख़लत क़बूल न आहे। फ़ैसिलो कंदड़ बेंच पारां अपील ॿुधण इंसाफ़ जे उसूलनि ख़िलाफ़ आहे। फ़ैसिले ते रिव्यू ऐं ईंदड़ पार्लियामेंट में थींदी। सिंध काबीना अलविदाई इजलास में निगरान हुकूमत दौरान नयूं भर्तियूं करण ते पाबंदी लॻाए छॾी। वॾे वज़ीर मुराद अली शाह पारां काबीना मेंबर्स जी वाखाण। मुराद अली शाह चयो आहे त हुकूमती मुदो पूरो करण इज़त सां अवाम वटि वञी रहिया आहियूं। 3 महीननि बाद वापसि अची वरी अवाम जी ख़िदमत कंदासीं। लाड़काने जे डिप्टी कमिश्नर नौकरियुनि ते पाबंदी वारा अदालती हुकुम हवा में उॾाए छॾिया।
पुराणनि तारीख़ुनि में 1400 ऑर्डर्स ते सयूं। अॼु राति 12 वॻे ताईं समूरा ऑर्डर्स तक़सीम करण जूं हिदायतूं। सरकारी खातनि में ग्रेड 1 खां 4 ताईं नौकरियुनि ते पाबंदी वारे सिंध हाई कोर्ट जे हुकुम बावजूद डिप्टी कमिश्नर लाड़काणो सिहत तालीम हाईवेज़ बेबूदाबादी ऐं ॿियनि खातनि में 1400 ऑर्डर्स ते सयूं करे छॾियूं। ज़रियनि जो चवणु आहे त समूरनि ऑर्डर्स ते पुराणनि तारीख़ुनि में सयूं कई वयूं आहिनि। बुशरा बीबी हुकूमती मामलनि में मुदाख़लत समेत पीटीआई चेयरमैन खे डिक्टेट कंदी रही। अॻूणी ख़ातून अवल जी मुबैना डायरी साम्हूं अची वई। मुबैना डायरी में एस्टेब्लिशमेंट ऐं अदलिया ते दबाव बाबति बि शिरकाईंदड़ इंकशाफ। बुशरा बीबी जी मुबैना डायरी में लिखियलु आहे त सियासी हिकमत अमली कहिड़ी ऐं छा हुजणु घुरिजे, फ़ौज अदलिया ऐं हुकूमत ते दबाव कीअं वधायो वेंदो। डायरी में गवर्नर राज लॻाइण जी सूरत में शटरबंद ऐं फीता रोक हड़ताल करण जी हिदायत बि लिखियल। बुशरा बीबी जी मुबैना डायरी में पीटीआई चेयरमैन जी खाइण ऐं पीअण जे वक़्त में बि मुक़ररु कयल। डायरी मूजिबि बुशरा बीबी जे हुकुम ते पीटीआई चेयरमैन खे राति 12 वॻे खां पोइ खीर पीअण जी इजाज़त हुई। वफ़ाक़ी एस्टेब्लिशमेंट डिवीज़न सिंध में मुक़रर कामरनि खे ग्रेड 19 खां 20 ऐं 20 खां 21 ग्रेड में तरक़ियूं ॾियण जो नोटिफिकेशन जारी करे छॾियो। सेक्रेटरी सर्विसिज ख़ालिद हैदर शाह खे 21 ग्रेड में तरक़ी ॾिनी वई। ग्रेड 20 जे ऑफिसर्स रफ़ीक अमन बुरड़ो, अब्दुल वहीद शेख, काज़िम हुसैन जतोई ऐं आगा वासिफ खे 21 ग्रेड में तरक़ी। ग्रेड 19 जे ऑफिसर फयाज़ अब्बासी खे 20 ग्रेड में तरक़ी ॾिनी वई। ग्रेड 19 जे ऑफिसर शमीर भुट्टो, नूर अहमद असद जामिन, ताहिर हुसैन सांगी ऐं सैद मोहम्मद अफजल ज़ैदी खे बि 20 ग्रेड में तरक़ी ॾियण जो नोटिफिकेशन जारी। सिंध हुकूमत आईजी जेल्स काज़ी नज़ीर अहमद खे उहिदे तां हटाए छॾियो। चीफ सेक्रेटरी सिंध जी मंज़ूरी खां पोइ S&GAD पारां नोटिफिकेशन जारी। डीआईजी जेल्स हैदराबाद सैद अनवर मुस्तफ़ा खे बदिली करे नओं आईजी जेल्स मुक़ररु कयो वियो। सिंध टेक्स्ट बुक बोर्ड जामशोरो जा दर्सी किताब कबाड़ जे दुकाननि ते विकिरो। मज़दा में सवार नामालूम माण्हू ओवरहेड ब्रिज भरिसां कबाड़ जे दुकान ते सवे किताब विकिरो करे विया। दुकानदार अब्दुल सलाम पठान गिरफ़्तार, लाकअप हवाले। टेक्स्ट बुक बोर्ड इंतजामिया ऐं तालीम खाते जा अमलदार दर्सी किताबनि जे विकिरे खां बेख़बर। घोटकी बाईपास भरिसां पोरियतनि जे 4 न्याणियुनि सां लाॼालुट जो इंकशाफ। पोरियत घर ख़ाली करे विया। 10 खां वधीक हथियारबंदनि राति देर सां पोरियतनि जे घरनि में दाख़िल थी 4 नारियुनि खे ज़्यादती जो निशानो बणायो। हथियारबंद केतिरा ई कलाक पोरियतनि जे घरनि में रहिया। हिक नारी जी हालत ख़राब थियण सबबि दांह ते हथियारबंद फरार। ऐं सराड़ी रेलवे स्टेशन भरिसां हिकु भेरो ॿीहर मालगाॾी हादसे खां बची वई। कराची खां लाहौर वेंदड़ मालगाॾी जी हिकु बोगी जूं ब्रेक राडूं टुटी वयूं। हज़ारा एक्सप्रेस सां पेश आयल हादसे वारे हंध ते कमु कंदड़ माण्हुनि जे इतलाह ते मालगाॾी खे रेलवे स्टेशन खां 200 किलोमीटर परे कयो वियो।